जेको मेड़ वारो वाक़ियो आहे, छाकाणि त उहो हाणे सब जुडिस आहे तक़रीबन शयूं, शायदि मुंहिंजे ख़्याल में हाणे ट्रायल नियर टू फिनिश आहे। फाइनल छा स्टेटस आहे हुन केस जो? सर असांजो कोशिशि आहे त डिसीशन अचे। असां कोर्ट ऑफ लॉ में 8 साल खां हलूं पिया। तव्हांजे साम्हूं आहे जॾहिं वाक़ियो थियो त बि मां काथे हुउसि, कीअं हुउसि, सॼे जग ॼाण सोशल मीडिया में प्लस ऑन इलेक्ट्रिक मीडिया में ट्रायल जो हिसो बि आहे सभु। असां चाहियूं था जेतिरो जल्दी हिन जो थिए। हाणे हुननि हिकिड़ी दरख़्वास्त कई हाई कोर्ट में, उहा बि उन्हनि जी रिजेक्ट थी। हाणे हू बहाना पिया ॻोल्हनि। असीं चऊं था त ट्रायल थिए, डिसीशन अचे, गुड बैड अगली जेको बि आहे। असां हाणे इंशाअल्लाह ताला उमेद अल्लाह में आहे, अल्लाह जे रसूल में आहे। बेगुनाह अॻ में बि आसीं, हाणे बि आहियूं, सॼे सिंध खे ख़बर आहे बेगुनाह आहियूं। पर 8 साल असांखे शाबाश आहे जो असां हिकिड़ी हाज़िरी बि असां घुसाई कान्हे। अच्छा, उहो बि हुन फ़िरियादी धुर जो मुख़्तलिफ़ हेयरिंग्स ते ईंदो रहंदो आहे मौक़िफ़, त जंहिंमें चवनि था त भई तव्हांजी साइड खां कॾहिं तव्हां पाण अपियर न थींदा आहियो त डेट मिली वेंदी आहे, तॾहिं कॾहिं तव्हांजो वकील न ईंदो आहे, डेट थी वेंदी आहे। हुननि त वरी इहो तव्हां ते इल्ज़ाम लॻायो त डिले टैक्टिस इस्तेमालु कंदा आहिनि। तव्हां कोर्ट में हलिया अचो, तव्हांखे मां वर्डिंग्स कढी ॾियां थो। हू नथा कनि, दे आर प्रेसिंग इट डाउन, दे वॉन्ट टू लिंगर ऑन। साईं ॾिसो न, जिन मारिया आहिनि उहे त ज़ाहिर ज़रूरु अंदरि आहिनि। हा ठीकु, मुंहिंजो ऐं अदे जो नालो कढी छॾियो त इन केस में हाइप त ख़तमु थी वेंदी। अच्छा, मुंहिंजो ऐं अदा जो नालो निकिरी थो वञे त केस में बचे छा थो? निट फेम किथां अचे, निट इहे प्रोटोकॉल्स किथां अचनि? सॼो माना तव्हां सम्झो था त इहो इन जे करे पाण ॾिसो न, जॾहिं वाक़ियो थियो आहे, मां टंडे मोहम्मद ख़ान वेठो आहियां। हा, सिटिंग DIG हैदराबाद जावेद आला मोड़ो मूंसां गॾु आहे। हा, को हुयो बिलावल साहब जो शायदि, बिलावल साहब उते आहे, मां पटको ॿधायो आहे बिलावल साहब खे, मां उते आहियां। उतां वारो माण्हू कीअं, मां 9:30 बजे जेको आहे सो उते वाक़े में। अच्छा, तव्हांखे बि ख़बर हूंदी, पुलिस इंक्वायरी में त तव्हांखे आजो करार ॾिनो, पर पोइ वरी अॻिते हली वरी पोइ फर्ज़ जुर्म कोर्ट जॉइन कयो। असां कोर्ट खे फेस कयूं था पिया। हा, उहो त ठीकु आहे। इंशाअल्लाह ताला असांखे जुडिशरी में यकीन आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेको बि थींदो बेहतर थींदो। तव्हां ॿिन्ही क़िस्म जे फ़ैसिले लाइ ज़हनी तौर ते तयारु आहियो? जंहिं ॾींहुं फ़ैसिलो ॿुधायो त उन ॾींहुं वेंदो त सही। बिल्कुलु।